मीर साहब जे तॾे ते सोगवार आयल दोस्तों दरिया ख़ान उनजा बिरादर मीर साहब जी बिरादरी जा सब दोस्त अस्सलाम वालेकुम जी। दोस्तों सोगवार कोन्हनि ही त खुश नसीब आहिनि। सोगवार उहे थींदा आहिनि जिन जा वारिस मरी वञनि। मीर साहब ज़िंदा आहे हींअर बि आहे कंहिंजे लाइ पिया ॻाल्हायूं? मीर साहब लाइ पिया ॻाल्हायूं त मीर साहब ज़िंदा आहे उन लाइ पिया ॻाल्हायूं। क़ुरान शरीफ़ में बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़क़ून हाफ़िज़ साहब, बल्कि हू हयात आहिनि ऐं उन्हनि खे मूं वटां रिज़्क़ थो मिले। उहे केरु हूंदा जिन खे ही असीं यादि था रखूं। ऐं इंशाअल्लाह दरिया ख़ान खे मूं पहिरें ॾींहुं जेका फ़ोन करे चयोमांसि इहो चयोमांसि मुंहिंजो तोते ज़िम्मेदारी आहे उनजे सभिनी दोस्तनि खे गॾु करे मीर साहब खे यादि रखंदा वञो। इहा ॻाल्हि वरी मां हींअर चवांसि थो। ऐं मीर साहब जे बारे में थोरो हिकिड़ो अर्ज़ु करियां। हू केॾो ज़िंदा दिलि हिकिड़ो मोहबती आशिक़ साईं GM साहिब जो साईं GM साहिब जी औलाद जो हो। सिंध यूनाइटेड पार्टी जो अञा ऐलान कोन थियो हो, उन खां 8-10 महीना अॻे साईं जलाल महमूद शाह प्रोग्राम ठाहियो सॼी सिंध जे दौरे जो। उन दौरे में गॾु हुआसीं। हिकिड़ो प्रोग्राम थियो 11 ॾींहं। साईं खे मुंहिंजो साईं एतिरा घणा ॾींहं गर्मियूं लॻी पियूं आहिनि कि न साईं हलियासीं त मीर मुलावर साहब असां सां गॾु हुन 11 ॾींहंनि में महसूस ई कोन थियो त 11 ॾींहं थकावट हेॾे सफ़र में आहियूं गर्मी में आहियूं महसूस कोन थियो। वरी कुझु ॾींहंनि खां पोइ साईं 8-10 ॾींहंनि खां पोइ साईं चयो साईं प्रोग्राम आहे। साईं घणनि ॾींहंनि जो आहे? चइसि 17 ॾींहंनि जो। मुंहिंजो साईं मीर मुलावर लॻारी हूंदो हाज़िर हलूं था 17 ॾींहं। सो इहा ई ॻाल्हि आहे त मीर साहब खे हर वक़्तु यादि रखो। यादि रखण जी शइ आहे। उनजी हिकिड़ी ख़ुशूसियत आउं तव्हांखे ॿुधायां थो। उहा ख़ुशूसियत कंहिं में मूं कान ॾिठी आहे। उन वटि मोहबत करण जो जेको मयार हो उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु साईं GM सैयद ऐं उनजो औलाद हो जेको उन सां मुखालिफ़त कंदो हो या उन जे ख़िलाफ़ु ईंदो हो या ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदो हो। ही उन सां कॾहिं बि उन कोन रखियो ताल्लुक़, न को मोहबत कई, न को उन्हनि जे वेझो आयो। हुन वटि मयार मोहबत जो साईं GM सैयद हो। साईं GM सैयद जो औलाद हो जलाल महमूद शाह। ही जेके साईं या फर्ज़न वेठा आहिनि हिते अलाह इन्हनि खे सलामत रखे। इहे ई आहिनि। इहो इश्क इन खे चइबो आहे। उन इश्क में हलियो पिए ऐं सलामत इश्क रहियसि हलियो। आउं सिर्फ़ु हिकिड़ो अयाज़ गुल जो मूंखे शेर थो यादि अचे उहो चवंदुसि तो दर अचण जी कीअं हीअंड़े विझां हेर, तो दर अचण जी कीअं हीअंड़े विझां हेर, मुंहिंजा मेरा पेर अंगण तुंहिंजो उजरो। सही मीर साहब जो अंगण आहे उजरो आहे। ऐं मेरा पेर खणे पियो हलां। मीर साहब खे सलाम, 1000 दफ़ा सलाम। उनजी सलामतियूं, उनजी क़बर ते रहमतूं नेमतूं अलाह ताला तमामु करे। महिरबानी।